हेलो हाँ बाबा चन्ने सर तो गलाया जी बाबा यो बाबा एकड़ो कम त कर हाँ हाँ चंद सर पुट बुधा कड़ो कम यो थोरो थाने ते त वञ बाबा ये तू पुट आई हाँ पी के तो थाने तो मानी हाँ को भाईचारे को कमा चा ओ बाबा मुझो मकसद तो वा सा वठण जे लाए तो चवाए वरी केड़ो वा सवा वठा चवरी का एफआईआर कटी दई जा न बाबा न एफआईआर कोन कटिया बाकी छा थियो आ बाबा भूरो गुम्मा ऐं गुलज़ार खे शक थी पियो आहे त किथे पुलिस तो उनखे कोन वठी वई आहे हाँ ये भूरो तुझो गुमा पुलिस बधे सा त खबर पइजी वने आ ओहो पर बाबा पुछण में छा आहे गाल बुध मुके थाने ते नव मानी सुठो थई वरी ने सिकंदर के ॾिसंदुसि त मुंहिंजे पुट ते टिंडियूं चढ़ंदियूं कुझ न कुझु चई विझंदुसि वरी वैल थी वेंदो ओ बाबो नहीं यार तू मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छो नथो ओ बाबा बस हिकिड़ो चक्कर वाइदो आहे मां ॿीहर तोखे कोन चवंदुसि सोचण ॾे वञा पर वञण लाइ बहानो खपे को न को बहानो सोचां बाबा तोखे मां थो सम्झायां हाणे गौर सां ॿुध वञ सूबेदार सिकंदर सां मिल हुनखे चओ त फैसले जे चटीअ जा अञा असांखे पैसा न आहिनि मिलिया काफ़ी ॾींहं थी आहिनि बहादुर नटाईंदो थो वठे पैसा कोन थो ॾे इन बहाने असांजे पैसनि जो कम बि थी वेंदो ऐं ॿियो त पंहिंजे यार जी ख़बर बि पइजी वेंदी आहे या न आहे हा यार ॻाल्हि भली सोची अथई वञी सामान बि रखान थो ऐं तुंहिंजो कम बि करे थो वठां पैसा बि वठणा आहिनि ठीक है बाबा ठीक है पुछी तो मुखे बता जाए ठीक है फोन बंद कर हाँ बाबा हाँ छोरे में दाना आहिनि न अञा कुझु ॾिसां त छा थो करे वाह लगई मुआ न कद्दू न सत्तू वो भी तो तांगा छिके खटन बेगा धक्को तो गणो न लगई न बेबी थोरो बच्चा थी हो जरूर न दाण ॾिठो हूंदई तॾहिं तू करियो हूंदे खरड़े खरे बेगा ठक्कू ते न लगी खणेस न जेड़ी पाण तेड़ो इहो गोहा साप न करे न कासा बेगा चई पतो बहादुर घर लॾे वईया बसरा मुखे धिकन थबन में छडे वनी बहादुर घर देरो जमायो थई अथई को घर जो ख्याल खटू भी मां थो छिक्या ए केडी मल केमल त या छंड फूक भी मां पाण थो क्या हेडे बाकी ही ते ते छाती करे मां लाडा थी वेठी जवा लाडा थी जवा पई केड़ी पीढ़ी पैदा करे नी थसी पुत्र जणे ना थसी जो ये छठिया जा लाडा थी जमे पई तू त वडा कुंधर कोडाया जो मां हिन के पुत्र जणे रिया अब्बो मां त ता पिनी नी मां साथो आया या यक 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 त वने ही कोन थी घर मां ओ बेका ए खुदा के मन हिन के अते वारन के दई अच वनी या वरी एडे वनी छडे अचेस त सब फुड़ा हिन जे पेट में विझन या हेडे जा होडी आ जाई बेगा एकड़ो कम कर चमड़ वट हिन के वठी वनी छडे अचेस वडेरी रेशम वट बुधी को पाण है यो लौंग पिनाइंदो वतस दर दर वडेरी रेशम बसरा या वरी केरा छो हौसला न खवालियो विवा छा वो पीर करामत वारी ज़ाल जैसा लौंग फकीर शादी कईया बसरा या वडेरी आई ही बहादुर वटे ससुय सा मिलण माई के भी चंगो टुकुर नसीब में न हो चवंदा आहिनि त बादशाह हिकिड़ी फकीरणी सां परणजी आयो पोइ जारनि में टुकर रखंदी पई वठे उहा आदत पई पूरी करे डेला हिनखे बि पीर करामत चङो टुकुर खारायो राज अचे पिया पेरनि ते हथ रखनि माईअ खे रासी न आई इहा ॻाल्हि वरी वञी लौंग फकीर सां परणी उहे पिनणा ते खावणा आई
मुखे न बुधाई तू छा है जो तोखे बुधाया वो वडेरिया त छा थियो मां घटा जा मां भी वडेरिया मत अंदर खां बाहर निकरे न माण्हू लताड़े छॾनी वडेरी त ॾिस माई तोखा त भली आया घर में त बैठी आ न हाणे ठाहियो निभात विझाए न घोटे फकीअ में मुआ मार पवई इन्हे कम खां बि वेंदे जेको चुरे पुरे थो न दयालाल खेर ताहे अज भला गश्त शुरू क्या थई तहां के छा है ससीअ फोन कई हुई छो वडेरी रेशम आई हुई काथे ससीअ वटे ॿियो वरी किथे पोइ तोखे वरी कहिड़ी परेशानी आ ससु चए पई त तूं बि अच पर हाणे त देर थी वई आ उते आई जेकॾहिं तोसां मिलणो हुअसि त छा असांजे घर जो रस्तो बंदि हो छा छा ॻाल्हायो था वॾेरी रेशम आई ससी यारनि वटि सो हुन जे करे मुंहिंजी बेगम परेशान आ छाजे करे धीअ तूं परेशान आई बाबा ससी फोन कयो हो त तूं बि अच त पोइ अॻु में ॿुधाया न कीअं हाणी जो हाणी पहुच चाचा ये ज़ाइफाना सॾ ठीकु आहे धीअ जे घर में को कोन हो बहादुर पाण हलियो अचिया ऐं तोखे अची न वञा अदा पर जेकॾहिं वॾेरी आई बि हुई त असांजो घर ॾिठल कोन हुअसि छा हली अचे हा इहा ॻाल्हि कोन्हे हाशिम हुनखे तकड़ हुई ऐं मां घर में अकेली हुयसि त पोइ ख़ैर आहे धीअ जे वरी आई न त मिली वठजांइसि भला इहो ॿुधाए त वॾेरी आई कंहिंसां हुई अलाए मूंखे कहिड़ी ख़बर आहे मां को छा धीअ ही तोखे छा थी वियो आहे छा थी ॻाल्हाई बाबा मूंखे कहिड़ी ख़बर त सभई सवाल मूंखां ई थींदा बाबा मां भला वयसि त कोन न जो अहिड़ियूं पुछाऊं था कयो मूंखां धीअ तूं मान छॾो न के हाशिम तूं बि यार आज ही पुछा तो करी केड़ी हमरा परसु को ले में हो ऐं वडेरी अॻियां आई अल्लाह इब्राहिम तो काथे ॾिठो वा इन ही बहादुर वारनि ॾे वियुमि पे रस्ते में ॾिठमि या मज़ाक आहे माण्हूअ जी तूं में धप ई कान्हे का इब्राहिम छा थियो बाबा वो तूं है छा वॾा शरारती आहियो तव्हां मुंहिंजो उताक ते अचणु बंदि कराईंदो हालोंग कर खबर ये हा बाबा साईं थी आयुसि ले खबर हमारा आहे मुहमान में या खबर कान थी पैस बाबा अंदर जी अलाह खे ख़बर बाक़ी परेशान ॾाढो आख़िर में नेठि चई वेठो यार हे खिलो थी पियो तूं आयो न तॾहिं खिलियो केर लोंग बहादुर जी ॻाल्हि तो करी थोड़ा लौंग बाबा वडो खतरनाक माण्हू अथई कीअं भला बाबा साईं लौंग बाबा ईअं न सम्झो अॼुकल्ह सॼो तर थो लताड़े ऐं माण्हुनि जा मसला तो हल करे साईं ही मज़ाकूं पिया था कनि बाबा मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे मतलब त लौंग बहादुर महसूस कयो तो गलत आहे बाबा जेका ॻाल्हि न जे घर मां साम्हूं आई आहे उन मां लॻे थो त ॿाहिरीं साज़िश आहे थोड़ा हाणे बहादुर खे थधे सीने सां वेही सम्झाइजे बाबा एतिराम वारूं हदूं क्रॉस न कर ऐं असुल दुश्मन खे अख में रखो जी बाबा साईं मां बहादुर सां मिलां थो ऐं इहो न्यापो ॾियांसि थो साईं वाकई लोग त कम वारो निकितो
बाबा असांजो कम आहे बदिलियूं मिलाइण जिन्हनि मूं सिखिया ई न वाह लोगे वाह झाला शायद तोखे ख़बर न आहे बहादुर सां मुंहिंजी दुश्मनी कीअं थी चंद सर मूंखे ख़बर आहे हुन तोखे गोलियूं हणी अस्पताल पुॼायो आहे ऐं हुन मूंसां विढ़ी मौत खे सॾियो आहे मौत खे झाला भला त मुंहिंजो बि रहल अथसि हुनजे कंध मां किली कढणी न आहे हुनखे ठोकणी आहे हमेशा हमेशा जे लाइ कंध हेठि हुजेसि घाटो मथे न करे चंद सर इहो कमु ॾाढो ॾुखियो अथई हिकु त भूरे खे गुम करे आयो आहीं ऐं अञा ताईं हुनजी ख़बर ई न आहे पई झाला बहादुर जी ज़िंदगीअ में अहिड़ो टिको लॻाइण थो चाहियां जेको धोइण जी कोशिशि करे पर धोई न सघे आख़िर करण छा थो चाहीं तूं झाला मां चाहियां थो बहादुर जी इज़त ते हमलो कयां अहिड़ो दाग हणांसि न घर जो रहे न खाट जो इहो कीअं मुमकिन आहे चंद सर झाला तूं मुंहिंजी मदद कर बस के राति तूं मूंसां गॾु हुज बाक़ी मूंखे छॾे ॾे मां छा थो कयां हिकु थक सां शिकार करण थो चाहियां ओ त चनेसर जी चाल जंगल भलनि जूं वायूं बताल चंद सर ईअं न पाण बि मारी ऐं मूंखे बि माराए विझी झाला मुंहिंजे हिन अंदर जी पाए अञा नाहे मुई हुन पंहिंजी ज़ाल जे चवण ते मूंखे गोलियूं हयूं मूंखे हाणे हू न इज़त जे करे न घर जो रहंदो न खाट जो अहिड़ो मसइलो आहे चंद सर हा मां हुनजो नक थो कटणु चाहियां नक जीअं हू मुअलनि वारी ज़िंदगी गुज़ारे ऐं खूह में टपो हणे ओ त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल चंद सर जाड़ो तोसां गॾु आहे घबराए न हुकम खपे तुंहिंजो अड़े रे बाहर तो वॾियूं ॾाड़ूं तो हणी हिते कंधे ते करे बीठो आहीं चवनि न पंहिंजे अनेसर खे पलांद करे हिते ॿुॾे छो आयो आहीं इन ई ॻाल्हि कंध ते हेठि करायो आहे न त अहिड़नि माण्हुनि ते मुंहिंजी अखी कान ॿुॾंदी गुलदार पाण आहियूं हिमत वारे जा यार पोइ दिलि सां लॻे ई न ॻाल्हि टेड़ी माड़ी करणु ॼाणो ई न सिधी रांदि सोटे वारी मुंहिंजो सॼो कमु हिन नब्बू ऐं चनेसर विञायो आहे न मुंहिंजनि साईं हिकिड़ी भलाई त कंदव न तव्हां रुगो सूबेदार सिकंदर खां इहो पुछी ॾियो त किथे पूरो उन वटि त न आहे मूंखे पहिरीं इहो ॿुधाए तोखे कंहिं भुलायो त हिते मूं वटि अची दामान करे वे त पूरो तो वटि आहे हा भूरे खे छा कंदुसि मुंहिंजे कहिड़े कम जो आहे बसि मुंहिंजनि साईं हाणे इन ॻाल्हि खे छॾियो मां तव्हां वटि हली आयो आहियां मुंहिंजी मदद कयो अड़े बाबा हथ कढ हिननि मां इहे चनेतर नबू के कम जा कोन थी हा ठीकु आहे वरी बि अहसासु थिए न त मूं ॾे लंघी आहे बाबा वारीअ जो पंधु ॾुखियो हूंदो आहे मुंहिंजनि साईं इहे जे अफ़ाल अथनि न त वठराइनि तो टिकेट इन्हनि जे यारी खां असां ईअं भला आहियूं ईअं कर न यकरदार जवान ऐं भाड़े जी परख रख हा सिकंदर बची वे न कहिड़ो चङो कमु कयो हुई कि मुबारक अची ॾियां ठीकु आहे पर हिकिड़ी ख़बर त ॾे ॿ टे ॾींहं अॻु का गिरफ़्तारी कई अथई छा छो भला अॼुकल्ह हथ सदो रखियो अथई छा चङो ठीकु आहे छा थियो चवे थो त 10 ॾींहंनि खां को मुर्गो फाथो ई न आहे माना त भूरो थाणे ते बि कोन्हे थाणे ते हुजे त सिकंदर ज़रूरु ॿुधाया गुलदार का ख़बर ई कान थी पई मुंहिंजनि साईं ओ भला तुम्हारी संगत उहो दरिया पार करे वियो आहे उते कोन्हे पोइ बि मथां लामारो हयो हुजे उतां जी ख़बर पइजी वञे हा बसि बाबा थोरो पेर संभाले खण ईअं वाड़ो न ठा मुंहिंजनि साईं पोइ मूंखे इजाज़त आहे मूंखे का ख़बर पई त मां तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि
मानी जो टाइम थी वियो आहे क़िस्मत सां आयो ई लंगर पाणी करे पोइ वञे वज़ीर बाबा मानी जो बंदोबस्त जल्दी कर जी बाबा साईं। सुधा हूणे लाइ काथे रखियमि चो हूण तो दर खां ॿाहिरि भई पोइ छा ख़्यालु आहे हणांसि सिधी गोली दर्श बुरा हिन खां कुझु पुछणो आहे जेकॾहिं सच सच ॿुधाए थो त ठीकु आहे न त भञूंसि था खोसबो ऐं जेकॾहिं पोइ बि कूड़ थो ॻाल्हाए त सिधियूं गोलियूं था ठोकियूंसि ऐं लोड़ियूंसि था दरियाह में। सुधा मूंखे न मारियो मूंखे जिंदा ॾियो मां गुलज़ार खे छॾे हलियो वेंदुसि। बाबा साईं छा सलाह आहे? बुरा जेकॾहिं चाहीं थो त सिर बचई तो सच सच ॿुधाए लौंग जे घर में केरु गिड़ियो? सुधा मूंखे बच्चन जो कसम आहे मूंखे ख़बर कोन्हे त लोंग जे घर में केरु गिड़ियो। सुधा रेशम खे अगवा करण ऐं लोंग खे मारण जा पैसा गुलज़ार वरिता हुआ सुधा पर गुलज़ार कमु करे न सघियो। सुधा ईअं कोन बासींदो मूंखे ॿुधाए त कहिड़ी टैंक में गोली हणांसि। सुधा मूंखे माफ़ करे मां गुलज़ार सां मूंखे सां गॾु मां ग़रीब आहियां मां यतीम आहियां सुधा मूंखे न मारियो मूंखे माफ़ कयो। बार तो समझाई तूं मूंखे खेॾाईंदी आहीं मां खेॾंदुसि हा कूड़ थो ॻाल्हाई न। सुधा बच्चन खां वधीक केरु कोन्हे मां कूड़ नथो हणां। भला गुलज़ार कंहिं माण्हूअ खे मोकिलियो हो छा? प्रभु गुलज़ार काबू खाने जे ॻोठ में वञी को बि ॾोह नथो करे सघे। भला ॿुध बुरा जेकॾहिं न तोखे छॾियऊं काॾे वेंदे? तव्हां जीअं चवंदव मां ईअं कंदुसि। ऐं जेकॾहिं न कई त? सुधा जेकी चोरी जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। ठीकु आहे तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो सुभाणे कंदुसि। देख खबर बेगो घर में कोन्हे छा? बेगो वयो गॾां जी गोए ते। गॾां जी गोए ते ओ पाणी हिकिड़ो कद जो नंढड़ो ॼण मंजी ते बिलो सुतो पिया वरी वियो आहे गॾां जी गोए ते। कबूतर तू मुझे मुड़सई बेहुरमती करे रहियो आहीं। बेहुरमती बेहुरमती त लाशन जी थींदी आ। तू पाणी त जो ॼण बिलो सुतो पिया न त मां तो सम कान बोलींदी मैं। ना बेबी मां ईअं त चयो ज़बान चम जी कंहिं न कम जी। पंहिंजी ज़बान खे काबू में रखो। ज़बान त ईअं कढियूं बीठो आहे ॼण छिरक वारे ॿार खे तावीज़ ॿधो पियो हुजे। हाणे हथ कढ न ज़बान मां ऐं ख़बरदार वरी अहिड़ो लफ़्ज़ न कढजांइ कॾहिं बि। बेबी भला मुंहिंजो बिलड़ो कई? हा कबूतर दिल जाए करे तुंहिंजो बिलो बि कयो अथमि। भला इहो ॿुधा त कुंवार कीअं आहे? गुलाब जो गुल अथई कुंवार। हा बेबी सफ़ा गुलाबी। हा हा गुलाब जो गुल पर थोरो सामरो आहे कारे रंग जो थोरो। भला अखियूं कीअं अथसि? नंढड़ियूं सफ़ा चुचूं अथसि ॼण गुॾीअ जूं अखियूं हुजनि। नंढड़ियूं अथसि राति जो ॾिसण में ई कोन ईंदई। भला इहो ॿुधा त नक कीअं अथसि? नक त सफ़ा चनर अथसि। भला ॾंद? ॾंद रुगो ॾंद ई त छा अथसि ऐं जेके चपन खां बि ॿाहिरि अथसि ऐं राति जो बि नज़र ईंदा अथई चरिया। ॿिनि टिनि जो रत बि पी चुकी आहे। न बाबा न अहिड़ी मूंखे ॾाइण न घुरिजे। अमा ससु ई ॾिठी न लौंग ऐं रेशम केॾा ख़ुशि हुया। जेकॾहिं न दुनिया जा सभु मर्द लौंग थी पवनि ऐं सभु औरतूं रेशम थी पवनि त हीअ दुनिया केॾी न ख़ूबसूरत थी पवे। तॾहिं त मां वेठी रब खे यादि कंदी आहियां ऐं इहा तस्बीह पढ़ंदी आहियां त मन मालिक राज़ी थी पवे। मासी उहे बि त माण्हू आहिनि न जेके पंहिंजी घरवारनि जो ख्याल था रखनि न ई उन्हनि ते शक था कनि। घणनि माण्हुनि जी त अखियूं ॻाढ़ियूं ई न आहिनि हूंदियूं ऐं के माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे निड़ में सुंड पयो ई पयो हूंदो आहे।
अमड़े माण्हू ई माण्हूअ जो जीअण जा चाल कंदो आहे हेतिरी ॻाल्हि खे वधाए हेॾी पहाड़ जेॾी पेश कंदो आहे ओ अमड़े शैतानी दिमाग़ हमेशह चवंदो आहे त ॿ ठिकर पाण में ठहकंदा रहनि को बि हिक ॿिए सां रस रास में न हुजे मासी हेतिरो वक़्त असां गॾु गुज़ारियो आहे पोइ बि हू मूंखे सुञाणे ई न सघियो आहे त मां कहिड़े क़िस्म जी औरत आहियां ओ अमड़े असुल में इहे फसाद ई सभिनी किननि ॻाल्हियुनि जी जड़ आहिनि हिक ॿिए खे घटि ॾेखारणु पाण जो वधाउ करणु वरी मर्दनि जे मामले में जेका ॻाल्हि ते औरतुनि जे मथां उछलणु ओ अमड़े माण्हुनि जी हाणे आदत बणिजी वई आहे ॿिए जे मथां चुगलियुनि वहाइण जी शरारत करण जी ॿिनि माण्हुनि खे वेढ़ाइण जी अमड़ हाणे तूं ई सोच जहालत आहे या नाहे इल्म जूं जायूं स्कूल बंदि पिया आहिनि वरी ख़ासि तौर ते पुट त पाण वहुणा हितां वञनि स्कूल वरी थेला कंधा में वतन था पिया लूर लूर घुमंदा पर न्याणियुनि खे त असली मूरो मोकिलियो ई कोन थो वञे न स्कूल में पोइ जहालत थींदी रही आहे अमड़ जे न्याणियूं वञनि थियूं स्कूल त वरी उन्हनि जे मथां इल्ज़ाम छोकरनि सां थियूं ॻाल्हाइनि हेॾे थियूं ॾिसनि होॾे थियूं ॾिसनि मिड़ई का न का ॻाल्हि हुजेनि वांदो दिमाग़ शैतान हवाले मासी मां बि त पढ़ियल लिखियल आहियां छा मां पंहिंजे माउ पीउ खे पुठी ॾिनी इनकार कयमि त मां बहादुर सां शादी न कंदमि पर जेको मूंखे अबे अम्मा घोट ॾिनो उहो मूंसां ईअं थो करे ओ अमड़े जंहिंजो रब तंहिंजो सभु रखवाला हथे इहे दुख सुखनि जी सुहाइने अलाह कंदो हिकु न हिकु ॾींहुं भलो थींदो सदाई सुरही हूंदी पंहिंजे पीउ माउ खे बि सुरहो कंदी अमड़े हाणे अञा बि जेकॾहिं बहादुर न सोचींदो त पोइ छा कंदो हाजीअ जे खीसे मां हेॾो सबूत निकितो आहे पोइ पी हे अखियूं बंदि करे वेहंदो त पोइ हाणे अलाह मासी दुआ कर त इन मामे शरीफ जे मुंहं ते दांगी घुमे जेकॾहिं मां थी पुछां त मूं ते तो डमरियो अचे चवे तो त तू मुंहिंजे मामे जे कॾ पई आई असां ॿिन्हिनि खे धार थी करणु चाहियूं अड़ी अमड़े तकड़ जा तेरा सब्र जा सोरा सब्र जिन जो सीर तीर न कुसे ते न तू सब्र कर सब कुछ सवलो थी वेंदो कंडन दिया